सिंध पुलिस में वॾे पैमाने ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। ख़ादिम हुसैन रिंद खे कराची पुलिस चीफ मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अब्दुल मजीद खोसो DIG सखर, जावेद आलम ओढो DIG मीरपुर ख़ास ऐं परवेज़ चांडियो DIG शहीद बेनज़ीराबाद मुक़ररु कया विया आहिनि, जॾहिं त SSP शिकारपुर अमजद शेख बि बदिली थियो आहे। खेसि हैदराबाद में SSP मुक़ररु कयो वियो आहे। कंबर रज़ा जिस्काणी SSP बदीन, आदिल मेमण SSP मीरपुर ख़ास ऐं नूरुल हक SSP मटियारी मुक़ररु कया विया आहिनि। सिंध पुलिस में वॾे पैमाने ते मुक़ररियूं ऐं बदिलियूं कई वयूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध में जेको आहे इलेक्शन कमीशन जी इजाज़त खां पोइ जेको आहे 31 पुलिस अफ़सरनि जूं जेके आहिनि पोस्टिंग ऐं ट्रांसफर कयूं वियूं आहिनि, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेकी बदिलियूं आहिनि हीअ आला सतह ते कयूं आहिनि, जंहिंमें जेको आहे एडिशनल IG जावेद आलम ओढो जी जॻह ते ख़ादिम हुसैन रिंद खे तैनात कयो वियो आहे ऐं DIG ईस्ट DIG साउथ इरफान बलोच जी जाइ ते जेको आहे DIG असद रज़ा खे जेको आहे तैनात कयो आहे। आसिम कायखानी खे जेको आहे DIG वेस्ट तैनात कयो आहे। गुलाम असफर मयसर खे जेको आहे DIG ईस्ट तैनात कयो आहे ऐं जेको तारिक धारे जो आहे उनखे DIG हैदराबाद तैनात कयो आहे ऐं तनवीर आलम ओढो खे DIG मीरपुर ख़ास ऐं परवेज़ चांडियो खे DIG शहीद बेनज़ीराबाद तैनात कयो वियो आहे ऐं अब्दुल मजीद खोसो जेको DIG लाड़काणो हुयो उनखे ट्रांसफर करे जेको आहे DIG सखर ऐं लाड़काणो जेको आहे जावेद जस्काणी खे जेको आहे तैनात कयो वियो आहे ऐं इमरान कुरैशी के SSP साउथ तैनात कयो वियो आहे ऐं अमजद हयात के SSP सिटी तैनात कयो वियो आहे। इरफान असलम राओ जेको आहे SSP क्यामाड़ी, महज़ूर अली SSP वेस्ट तैनात कयो आहे। फैसल अब्दुल्ला चाचड़ SSP सेंटर, इरफान बहादुर SSP ईस्ट तैनात कयो आहे। तारिक मस्तोई खे इन्वेस्टिगेशन मां खणी SSP मलीर तैनात कयो वियो आहे ऐं सरदार जेको आहे हसन सरदार के SSP कोरंगी तैनात कयो आहे। अमजद शेख के SSP हैदराबाद में जेको आहे ट्रांसफर कयो वियो आहे। अबरेज़ अब्बासी के टंडो अलायार मां जेको आहे तैनात कयो आहे। सलीम शाह SSP टंडो मोहम्मद खान नूरुल हक खे जेको आहे मटियारी में तैनात कयो आहे। त अॼु जेको आहे इलेक्शन कमीशन जी इजाज़त खां पोइ जेको आहे 31 मोस्ट ऑफिसर आया उन्हनि जूं बदिलियूं ऐं ट्रांसफर जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।